खानपुर महर लॻे ॻोठ सूमर मोरी में चौपाए माल में बीमारी केतिराई जानवर मरण लॻा। ॻोठाणनि लाइव स्टॉक खाते खे इतला ॾियण बावजूद डॉक्टरनि जी टीम न पहुती। ख़बर मूजिब खानपुर महर लॻे ॻोठ सूमर मोरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जानवरनि में लंपी वायरस काही पई। केतिराई जानवर मरण लॻा। सफ़दर पताफी, कादिर बख्श पताफी ऐं ॻोठाणनि CN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां लाइव स्टॉक खाते खे हर रोज़ इतला ॾियण बावजूद असांजे ॻोठ सूमर मोरी ऐं ॻोठ हाजी मेहार पिताफी में सवनि जी तादाद में जानवर बीमारी सबब पट पियल आहिनि ऐं केतिराई जानवर मरण लॻा आहिनि। असांजे सूबाई वज़ीर लाइव स्टॉक खाते अब्दुल बारी खान पिताफी खे गुज़ारिश कयूं था त असांजे ॻोठ मेहार पिताफी में जल्द ब जल्द नोटिस वठी वैक्सीन कराई वञे त जीअं वधीक नुक़सान खां बची सघूं।